मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जेकॾहिं को मर्द पसंदि जी शादी करे थो अचे या कंहिंसां वेही खिली ॻाल्हाईंदो आहे त पोइ उन जा माइट वरी चवंदा आहिनि त असांजो जेको सपोर्ट आहे उन पसंदि जी शादी कई आहे, पंहिंजी मर्ज़ी सां शादी कई अथसि। ऐं उन साॻी जॻह ते जेकॾहिं का छोकिरी पसंदि जी शादी कंदी आहे या वरी कंहिंसां खिली ॻाल्हाईंदी आहे त उनखे कारी करे मारियो वेंदो आहे। आउं चवां थी जेका सोच हुई पंहिंजे न्याणियुनि लाइ धारियो था, उहा साॻी सोच पंहिंजे पुटनि लाइ धारियो। पंहिंजे न्याणियुनि खे कारी करे मारियो था त पंहिंजे पुटनि खे कारो करे मारियो। न्याणी कॾहिं बि कारी न हूंदी आहे, कारा तव्हीं पाण आहियो, कारी तव्हांजी सोच आहे, कारो तव्हांजो समाज आहे। ईअं न कयो। हिकिड़े पासे तव्हीं चवंदा आहियो त न्याणी जेका हूंदी आहे उहा सत क़ुरान हूंदी आहे, ऐं ॿिए पासे वरी न्याणी खे कारी करे मारींदा आहियो। हींअर 15-16 सालनि जी न्याणी रुबीना चांडियो खे कारी करे मारियो अथनि। 15-16 सालनि जी छोकिरी कारी थी वई, बाक़ी तव्हीं पाण अच्छा आहियो। तव्हीं जेॾीमहिल राति जो वेंदा आहियो मेलनि में, मायूं नचाईंदा आहियो ऐं खदड़नि सां वेही भड़वतूं कंदा आहियो, उते का बि ॻाल्हि कान्हे। अव्हांखे बि त पोइ कारो करे मारिजे, अव्हां ते बि सिधियूं गोलियूं हलाइजनि। बाक़ी न्याणी कारी आहे ऐं पाण सभु अच्छा आहियो। लानत हुजे अव्हांजी मर्दानगी ते, लानत आहे अव्हांजी सोच ते, लानत आहे अव्हांजे मर्द थियण ते। आउं चवां थी अहिड़े मर्द थियण खां ॿुॾी मरो।